वेलकम बैक नाज़रीन। आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ 28 ॾींहं हैदराबाद में मुकम्मल तौर लॉकडाउन है। शहर की सूरत हाल ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद है साकिब कुबर। जी साकिब। जी मां खे ॿुधाईंदो हलां त कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ सिंध हुकूमत पारां जेको आहे सॼे सिंध में लॉकडाउन कयो वियो आहे। अॼु हैदराबाद में 28 ॾींहं आहे मुकम्मल तौर ते लॉकडाउन है। हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके आहिनि उहे कारोबार जेके सिंध हुकूमत जे तरफ़ां जिन खे इजाज़त ॾिनी वई आहे दुकानदारनि खे उन्हनि जेको आहे कारोबार खोलियो आहे। इन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत पारां इहो चयो वियो त लॉकडाउन करण जो वजह इहा आहे त जे कोरोना वायरस खे असां शिकस्त ॾियूं ऐं शहरी जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि। पर हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे उहा हिन वक़्त बि जेका आहे अवाम जेका उहा रश जेका आहे उहा जेका चहल पहल आहे उहा जारी आहे। जॾहिं त कारोबार बि पिणु खुलियल आहे। हुकूमत इहो बि चयो आहे त जेको वॾा कारोबारी मर्कज़ आहिनि फर्नीचर मार्केट आहे ऐं कपिड़े मार्केट जेके बि आहिनि उहे उनखे जेको मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे ऐं उनखे जेको आहे कुझु ॾींहंनि में जेको आहे हुन सिंध हुकूमत पारां चयो वियो त जेको असां उनखे एहतियाती तदाबीर ॾींदासीं जंहिंखां पोइ वक़्फ़े सां जेको आहे उन्हनि खे जेको कारोबार खोलण जी जेका इजाज़त पिणु ॾिनी वेंदी आहे ऐं SOP पिणु ठाही वेंदी हुई। हिन वक़्त में हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे कारोबार जिन खे दुकानदारनि खे इजाज़त हुई उन्हनि पंहिंजो कारोबार खोलियो आहे। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जे हवाले सां त हैदराबाद में सिक्योरिटी जा इंतज़ामात बि पिणु सख़्तु आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गश्त बि पिणु करे पई ऐं मुख्य चौराहा जेका आहिनि हैदराबाद जा उन्हनि ते जेका खारदार तारूं बि लॻायूं वयूं आहिनि ऐं पिकेट्स बि पिणु क़ाइमु कई वई आहे जिते पुलिस ऐं रेंजर्स बि पिणु बीठल आहे ऐं जेके शहरी पंहिंजे घरनि खां ॿाहिरि निकिरनि पिया कमकार लाइ त उन्हनि खां जेको आहे पंहिंजो सुञाणप कार्ड चेक करण खां पोइ जेको उन्हनि खे ज़रूरी कमकार आहे त उन्हनि खे इहे छॾियो पियो वञे न त उन्हनि खे पंहिंजे घर न वापसि कयो पियो वञे। इन खां अलावा सिंध हुकूमत पारां चयो वियो त डबल सवारी ते जेका आहे उहा मुकमल तौर ते पाबंदी हूंदी पर असांखे हैदराबाद में किथे बि पाबंदी नज़र न पई अचे। डबल सवारी उहा ई जारी आहे। हैदराबाद में ॿियल सवारी ते जेको पुलिस एहलकार आहिनि उन्हनि खे बि नथा रोकनि। पुलिस एहलकार बि पिणु ख़ामोश आहिनि ऐं जॾहिं त सिंध हुकूमत चयो आहे त सख़्तु लॉकडाउन कयो वियो आहे पर नरमी न कई वई आहे। पर हैदराबाद में असांखे जेको आहे नरमी ज़रूरु नज़र अचे पई पर सख़्तु लॉकडाउन असांखे किथे बि नज़र न पियो अचे। इन खां अलावा हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़े में जेके आहिनि होटलूं जेके आहिनि या चांहि जा होटल जेके आहिनि उहे जेके आहिनि उहे खुली चुका आहिनि ऐं उते जेके आहिनि होम डिलीवरी हुकूमत जे तरफ़ां चयो वियो त इन्हनि खे होम डिलीवरी सर्विस ॾिनी वेंदी ऐं जेको को बि उते जेको आहे होटल ते वेही जेको आहे उहो खाधे पीते जी शयूं जेका इस्तेमालु न करे सघंदो उहो पंहिंजे पार्सल वठी जेको आहे घर वञी खाई सघे थो। इन ते जेको आहे हुकूमत जो चवणो त जे को बि जेको आहे होटल मालिकनि या जेको मैनेजर जेको अमलदार हूंदा जेको अमलदार आमद न कंदा त उनजे ख़िलाफ़ु जेका कार्रवाई कई वेंदी ऐं उनजा होटल जेके आहिनि फौरी तौर ते बंदि कराए वेंदा। हिन वक़्त में हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके आहिनि उहे कारोबार को खुलियल आहिनि। जॾहिं त सिंध हुकूमत बार बार अवाम सां इहो ई अपील करे पई त हू पंहिंजे घरनि में रहनि त जीअं असां कोरोना वायरस खे शिकस्त ॾेई हिकु दफ़ो ॿीहर ज़िंदगी मामूलात पंहिंजे बहाल करे सघूं। जी।